टाउन स्क्वायर लॉस वेगास जो आहे जिन अंदर मार्केट ठहियल आहे खाइण पीअण जो एंटरटेनमेंट पंहिंजो स्ट्रिप अचे थी जिते कैसीनो नाइट क्लब ऐं ॿियूं ख़ूबसूरत होटलूं बिल्डिंगूं ॿारनि जी एक्टिविटीज़ सभु कुझु हिन तरफ़ आहे। असां हुन स्ट्रिप जी शुरूआति में वेठा आहियूं। बस स्टॉप आहे हितां जो इन में मैप ठहियल आहे। ॾिसो लॉस वेगास गोल्फ बस स्टॉप ते बीठा आहियूं जेको वञे थो लॉस वेगास साउथ प्रीमियम ताईं। दोस्तों मंडाले बे आहे 5 स्टार होटल। ये होटल लॉस वेगास स्ट्रिप ते वाक़ आहे।
दोस्तों ही सो बुल ठंगी ढगो गॉर्डन रामजे जो ब्रिटिश ओरिजिन आहे मशहूर शेफ उन जो रेस्टोरेंट आहे मथे आहे प्लानेट हॉलीवुड